नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर में ख़बर ॾींदा हलूं त MPA सरदार मीर शहरयार ख़ान शरई शहर एहतियात सिंध के चेयरमैन मीर ख़ालिद हुसैन शरई ज़िले ऑर्गेनाइज़ चीफ निसार अहमद शर जी हिदायत समाजी तंज़ीम शहर एहतियात सिंध पारां खैरपुर में तंज़ीम साज़ी के हवाले से एक अहम गॾिजाणी थी गुज़री है। गॾिजाणी की सदारत ज़िले खैरपुर के ऑर्गेनाइज़ मोहम्मद मलूक शर और ताज मोहम्मद शर करे रहा हुआ। इन हवाले से ॾिसूं था खैरपुर में अवामी न्यूज़ के रिपोर्टर अरशद शर जी ही रिपोर्ट। MPA सरदार मीर शहरयार ख़ान शर ऐं शर एहतियात सिंध जे चेयरमैन मीर ख़ालिद हुसैन शर ऐं ज़िले ऑर्गेनाइज़र चीफ निसार अहमद शर जी हिदायतुनि ते समाजी तंज़ीम शर एहतियात सिंध पारां खैरपुर में तंज़ीम साज़ी के हवाले से एक अहम गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी की सदारत ज़िला खैरपुर के ऑर्गेनाइज़र मोहम्मद मलूक शर ऐं ताज मोहम्मद शर करे रहा हुआ। उन मौके ते तंज़ीम जा उहदेदार पिण चूंडिया विया। उहदेदारनि में सरपरस्त आला सोराब खान शर, सदर बिलावल खान शर, जनरल सेक्रेटरी तारिक एजाज शर, ज्वाइंट सेक्रेटरी यासीन अहमद शर, नायब सदर मोहम्मद मिठल खान शर, नायब सदर आशिक अली शर, नायब सदर नज़ीर अहमद शर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल हक शर, नायब इंफॉर्मेशन सेक्रेटरी गुलाम मुर्तजा शर, खजानची लियाकत शर, जिनके ओहदन तहत पंहिंजूं जिम्मेदारियूं ॾिनियूं वयूं। उन मौके ते ज़िला ऑर्गेनाइज़र मोहम्मद मलूक शर गॾिजाणी खे ख़िताब कंदे चयो त ताज पूरी सिंध में पखेड़जी चुको आहे। बिरादरी अंदर एक वॾो शऊर पैदा थी चुको आहे। शर बिरादरी एक पेज ते गॾु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मां तमामु शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे चीफ सरदार मीर शहरयार ख़ान शर जो ऐं असांजे सिंध चेयरमैन ख़ालिद हुसैन शर साहब जो ऐं असांजे ज़िले ऑर्गेनाइज़र चीफ ज़िले ऑर्गेनाइज़र निसार अहमद शर साहब जो, जंहिंजे हिदायतुनि ते असां पंहिंजी तालके खैरपुर की बॉडी चूंडीसीं, जंहिंजो आगाज़ पिया कयूं। हिन तरह त सरपरस्त आला सोराब अली शर, सदर बिलावल खान शर, जनरल सेक्रेटरी तारिक एजाज शर, जॉइंट सेक्रेटरी यासीन अहमद शर, नायब सदर मोहम्मद मिठल शर, नायब सदर आशिक हुसैन शर, नायब सदर नज़ीर अहमद शर साहब, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल हक शर, नायब इंफॉर्मेशन सेक्रेटरी गुलाम मुर्तजा शर, प्रेस सेक्रेटरी अरशद अली शर, खजानची लियाकत अली शर, इतलात सेक्रेटरी इरफान अली शर के नामज़द कयो आहे। वधीक चयो त सरदार मीर शहरयार ख़ान शर ऐं मरकज़ी चेयरमैन मीर ख़ालिद हुसैन शर पारां बिरादरी लाइ कयल जाखोड़ क़ाबिल तहसीन आहे। असां संदसि खे ख़ैर सलाम पेश कयूं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।